असीं हींअर मौजूदु आहियूं टनमोहन खान जे ख़ूबसूरत शहर जी कॉलोनी में ऐं सुमरापाड़ा कारियुनि जी गिटी गुलशन फैज़ जे मेन रोड ते ऐं जिते सभु टोटल तव्हांखे पब्लिक हेल्थ जा एसी मिलंदो म्युनिसिपल इंतज़ामात जो ऑफिसर ऐं चेयरमैन ऐं उते अमलदार तव्हांखे मिलंदा रेवेन्यू जा मिलंदा गैस ऑफिसर बि मौजूदु आहिनि। पर अफ़सोस आहे त 3 ॾींहं थी चुका आहिनि अञा ताईं लाइन ई कोन मिली आहे। टोटल इंजीनियरनि टनमोहन खान जा जेके अञा ताईं 3 ॾींहं थी गुज़रण जे बावजूदि लाइन ई अञा कोन मिली आहे। पर लेकिन खॾे खोटाई में जेको आहे गैस जेको आहे मुकमल जेको आहे सुबुह खां वठी बंदि आहे ऐं गुलशन फैज़ कॉलोनी बुखारी कॉलोनी सिर नबी चौक टंडो साईंदाद अनवर कॉलोनी अयूब कंटरा समेत मुख़्तलिफ़ जॻह ही परियूं पासो आहे मुकमल गैस खां जेको आहे आई कोन्हे सुबुह खां वठी औरतूं जेके आहिनि परेशान आहिनि रद पचाला ऐं उनखे अलावा लाइन अञा ते 3 ॾींहं कोन मिली आहे। पाड़े लाइ वॾो एज़ाब बणिजी वियो आहे, गंदगी जा वॾा ड्रे लॻी आहिनि, मच्छरनि जो वॾो आज़ाब आहे ऐं उनखे अलावा जेको आहे बीमारियूं जेके आहिनि तेज़ी सां फैलिजी रहियूं आहिनि। पर अफ़सोस आहे पब्लिक हेल्थ नाकारा ड्रेनेज जे करे जेको टालपुर कॉलोनी में खॾो लॻो ऐं उनखां अॻु गुलशन फैज़ कॉलोनी में खॾा लॻा, अॼु जेके आहिनि हिते खॾो लॻायो वियो आहे पर अञा ताईं कोन मिली आहे। अचो त पाड़े वारनि सां वधीक ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। लिहाज़ खां हे गुंदे नाक से नाकारा जेके टोटल जेके टनमोहन खान में पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट जो जेके ॼणे की थियल आहे सभु नाक से नाकारा थियल आहे। उनजी नाहेली जे करे ई जेको शहर ॿुॾे थो उनजे करे थिए थो। बाक़ी रही ॻाल्हि म्यूनिसिपल इंतज़ामिया जी, म्यूनिसिपल इंतज़ामिया असां जेॾी महिल ॻाल्हि ॿोल कयूं था हू चवंदो आहे लाइनूं ख़राबु आहिनि, पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट जो जेको नाक़िस मटीरियल लॻल आहे इन जे करे ई शयूं माना नुक़सान में अचनि थियूं। हाणे अॼु सुबुह खां वठी असांजी लाइट बंदि आहे ऐं गैस पूरे तक़रीबन साईंदाद कंडरा ॻोठ अयूब होटल जेके बि शहर जो ओरियूं पासो घुनी वियो आहे सभिनि जो गैस बंदि आहे। असां माना जेको इहा ॻाल्हि सुठी आहे त इंतज़ामिया सुबुह ते बीठी आहे, हाणे बीठी पिया सोचीनि पिया ॾिसनि नेठि हाणे वञी थोरो घणो कम ते माना हुनजी नज़रसानी कई अथनि त हाणे कमु थी वेंदो। रही ॻाल्हि इहा त बिल्कुलु नाहेली आहे असांजे ज़िले में, ख़ाली सुमरामूला न पर टनमोहन खान जी हर उहा गटर लाइन उहा हर उहो ड्रेनेज सिस्टम जेको नाक़िस आहे। ऐं हुनखे चवां थो सॼो कमु इहो जेको पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट कयो उनजो रदे अमल आहे। असां डिस्ट्रिक्ट इंतज़ामिया खे ऐं दोस्तनि खे इहो ॿुधाइणु चाहियूं था त हीअ जेकॾहिं ख़ाली सुमरामूला जो टापू कालोनी मसइलो कोन्हे, सॼे शहर जो मसइलो आहे। छाकाणि त ॾिसो अॼु गैस सप्लाई बंदि आहे ऐं लाइट असांजी बंदि आहे त किथे किथे मसइलो थी वियो। असां हिननि खे टोटली जेको आऊं हिनखे चवंदुसि पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट जे नाक़िस जे इंतज़ामिया नाहेली करे थियो आहे ऐं मथां वरी हिते रेवेन्यू डिपार्टमेंट ऐं पब्लिक एसी साहब ख़ुदि बीठो आहे, चेयरमैन सिटी बीठो आहे। पर मेन ॻाल्हि इहा आहे त हीउ कमु आख़िर केसि ताईं ईअं रहंदो हलंदो रहंदो। हिकिड़ो दफ़ो कमु ठहियो वेंदो आहे त जीअं माना बार बार उन शइ खे वरी खुटण जी ज़रूरत न पवे। कचिरो गैस जो ऐं पाणी जे ड्रेनेज जो सदाईं असां लाइ इहो हर 12 महीने या 6 महीने में पाणी बीठल हूंदो आहे। गैस जो त इन पाइपनि जे करे पाड़े वारनि जूं नंढूं हराम आहिनि, इन किन किचिरो जाम थी वियो आहे। हिते इंतज़ामिया जी लाॻापी जे करे अॼु ही तक़रीबन हफ़्ते खां गैस जे लोडशेडिंग ऐं पाणी जे बहिरान जे करे माण्हू पाड़े वारा तकलीफ़ में आहिनि। ॿुधाए न हिते जेके कमु करण वारा आया आहिनि उन्हनि खे को बि तजुर्बो न आहे त हीअ पाइप कीअं लॻाया वेंदा आहिनि ऐं हिननि खे ईअं मज़दूर ते जलियो कमु कराइनि पिया। हिननि खे तजुर्बो कोन्हे त हीअ कीअं कमु पिया कनि।